अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था मैडम सीमा अब्बासी जी कहाणी उहो सोन ई घोरियो। शाम जा पछाड़ का पाछा ऊंदाहिनि जे आस्थाने ॾे वञण जा सांभाहा करे रहिया हुआ। जुगियुनि जे ॿाहिरां कचियुनि सिरनि सां ठहियल रंधिणनि में राति जी मानीअ जी तयारीअ लाइ बाहियूं ॿरण शुरू थी वयूं हुयूं। सारा बंगलनि जे कमनि कार्यनि मां वांदी थी जॾहिं मेडिकल स्टोर ते टीबीअ जे मरीज़ मुड़ुस लाइ दवा वठी वापसि पंहिंजी जुगी ॾांहुं अचणु लॻी त राहिब कुल्फ़ीअ वारे कुल्फ़ीअ जी रेड़ी झले हिन खे रड़कंदे सॾु कयो ऐं सांचे मां कुल्फ़ी कढी चवणु लॻो, मासी सारा, ओ मासी सारा, ही वटि कुल्फ़ी खाईंदी वञ। न अबा मूं वटि पैसा कोन्हनि, जेके पैसा हुया दीनूअ जी दवा में पूरा थी विया आहिनि। मासी ख़ैरु आहे, ही वटि तूं कुल्फ़ी खा, माउ जॾहिं आई तोसां को हिसाबु कंदुसि छा। राहिब हिन खे ज़ोरी कुल्फ़ी ॾींदे चयो त सारा तशकुर मंझां हुन ॾे ॾिसंदे थधी थधी कुल्फ़ी वरिती ऐं खाइणु लॻी। हक़ीक़त इहा हुई त हुन खे सख़्तु गर्मी ऐं उञ लॻी रही हुई ऐं बंगलनि जे कमनि कार्यनि हुन खे थकाए बि विधो हुयो। अबा अलाह गंज ॾींदई, कॾहिं बि को कोसो वाव न लॻंदई। हुन राहिब खे दुआऊं ॾिनियूं ऐं कुल्फ़ी खाईंदी जॾहिं पंहिंजी जुगीअ में आई तॾहिं मुकमिल ऊंधाई थी चुकी हुई। धीणसि ॿुधायसि त अॼु पिणसि जी तबियत घणी ख़राबु हुयसि, सॼो ॾींहुं खंघंदो रहियो हो। ही वटि दवा, सारा धीणसि ज़ेबूअ खे दवा जी शीशी ॾींदे चयो। हिन भेरे दवा अॻे खां बि महांगी मिली आहे। हुन पंहिंजी चादर लाहे मेरे गिल्म ते उछलाई ऐं किलीअ में टंगियल रओ पाए धीणसि खे चवणु लॻी, कुझु पचायो अथई? अॼु त कमकार कंदे कंदे मुंहिंजी बैख ई निकिरी पई आहे। चङो जो सुभाणे आचर आहे, कुझु आराम करे वठंदसि। ज़ेबूअ हुन जे अॻियां मंझंदि वारी मानी सां गॾु पटाटनि ऐं वाङणनि जो ॿोड़ अची रखियो त हुन जी बुख जागी पई। अमां बाबा त ॾींहों ॾींहुं हीणो पियो थींदो वञे, अॼु त सॼे ॾींहं में 2 गिरह मानी जा बि कोन खाधा अथई। ज़ेबूअ मट जे मथां रखियल गिलास खयों ऐं पाणी भरे अची माउ जे आॾो रखियो। बसि अमां छा कयूं, जेसीं हयाती अथसि त जीअरो रहणो अथसि। बाक़ी डॉक्टरनि त जवाबु ॾेई छॾियो आहे। मूंखां जेतिरो पुॼे थो दवा दरमल कयांसि थी। जेको कुझु कमायां थी उहो हिन जी महांगियुनि दवाउनि में बि पूरो कोन थो पवे, मथां घर जो ख़र्च बि खुटी थो पवे। बसड़ी अमां, ग़रीब जी बि कहिड़ी ज़िंदगी आहे, न मरी थो सघे न जी थो सघे। सारा थधो साहु भरियो ऐं पाणी पी पंहिंजे ई रहे सां वात उघणु लॻी। ॿियो ॾींहुं माउ धीअ लाइ वेतर ॾुखियो साबित थियो। सॼो ॾींहुं दीनूअ जी तबियत ख़राबु रही। आख़िर संझा टाणे हू खंघंदे खंघंदे रत जूं उल्टियूं करणु लॻो। सारा ज़ेबूअ खे रक्षो करे अचण जो चयो त जीअं हू मुड़ुस खे इस्पताल ॾे वठी वञी सघे, पर ओसी ताईं दीनूअ जी हयाती पुॼी आई हुई। हिन आख़िरी इदकी सारा जे कच्छ में ॾिनी ऐं दम धणीअ जे हवाले करे छॾियो। हू ॿई सॼी राति लाश जे मथां रोअंदियूं रहियूं। सुबुह जो पाड़े जी झुगियुनि में रहंदड़ माण्हुनि जी मदद सां कफ़न दफ़न जो इंतज़ाम कयो वियो। माउ धीअ जी दिलजोई करण में राहिब पिणु अॻियां अॻियां रहियो। पीउ जे वञण खां पोइ ज़ेबू घर में अकेली थी पई हुई। सारा खे हुनजो उल्को रहणु लॻो। हुन चाहियो थिए त जल्द खां जल्द पंहिंजी सामायल धीअ जी शादी कराए छॾे, पर खेसि को बि अहिड़ो मुनासिबु माण्हू कोन सुझी रहियो हो। हिकिड़े ॾींहुं हुन पंहिंजी परेशानी बंगले में कमु कंदड़ पंहिंजी मालिकियाणी खे ॿुधाई त हूअ हिकदमि चवणु लॻसि, सारा, तुंहिंजी परेशानीअ जो मूं वटि हिकिड़ो हलु आहे, पर शायदि तूं मञींदीअ कोन। साईं, तूं ॿुधाए त सही, थी सघे थो तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वञे। सारा, मुंहिंजे हिकु माइट खे कंहिं अहिड़ी छोकिरीअ जी ॻोल्हा आहे जेका हुन जी ख़िदमत चाकरी करे सघे, छो त हू बीमार आहे, बल्कि कैंसर जी आख़िरी स्टेज ते आहे। अॼु मरे या सुभाणे। पंहिंजी धीअ खे वञी सम्झाए, जेकॾहिं हूअ हुन सां शादी करण लाइ राज़ी थींदी त हूअ मरण खां पोइ खोड़ सारी मिल्कियत जी मालिकियाणी बणिजी वेंदी ऐं तव्हां ॿिन्ही जी गुरबत मां बि जान छुटी पवंदी। वधीक हयाती सुखी सताबी गुज़ारे सघंदव। मालिकियाणी हुनखे केतिरियूं ई लालचूं ॾींदे क़ाइल करण जी कोशिशि कंदी रही। सारा सोच में पइजी वई। घर अची ज़ेबूअ सां ॻाल्हि कयईं त हुन हिकदमि
कावड़ जी इनकार करे छॾियो। शाबज़ अथई अम्मा, तुंहिंजी पूरी ज़िंदगी बीमार बाबा जी ख़िदमत कंदे गुज़री। हयातीअ में बाबा तोखे को बि सुख ॾेई न सघियो ऐं तूं चवें थी त मां बि अहिड़ी हयाती गुज़ारियां। अहिड़ो सोन ई घोरियो जेको कन छिने। जॾहिं हुनखे मरणो ई आहे त मालिक हुन जी शादी छो था कराइनि? न मां, कॾहिं बि न। मूं लाइ राह बि चङो रहंदो। सुभाणे हू पंहिंजी माउ खे रिश्ते लाइ मोकिले रहियो आहे। ज़ैबूअ कंधु हेठि करे माउ खे चयो। राहिब कुल्फ़ी वारो साईंदाद जो पुटु? माणस शिरकी पुछियुसि। जी अम्मा, उहो ई। घटि में घटि हू बीमार त न आहे न? कुल्फ़ियूं विकिणे मूंखे रुखी सुखी खाराए ख़ुशि त रखी सघंदो न? सारा ज़ैबूअ खे बेवसी मंझां ॾिठो ऐं माठि थी रही।